ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه الكريم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنا أرسلناك شاهدا ومبشرا ونذيرا لتؤمنوا بالله ورسوله وتعزروه وتوقروه وتسبحوه بكرة وأصيلا صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين سلموا يا قوم بل صلوا على الصدر الأمين مصطفى ما جاء إلا رحمة للعالمين درود شریف بلند آواز اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين واجب الاحترام معزز علماء کرام حاضرین و ناظرین و سامعین برادران اسلام پیارا مسلمان بھائیرو اللہ تبارک و تعالی جل جلالہ و من والو جے پاک کلام قرآن مجید جی حکایت سغوری اوان پیاری جماعت جے آلو مو تلاوت کئی آئے
इंशाअल्लाह अज़ीज़ उन जो तर्जुमो ऐं तफ़सीर ऐं मक़सद तव्हांजी ख़िदमत में पेश करण जी कोशिश कंदुसि। मूंखे दुआ कजो अल्लाह ताला हक़ ऐं सच बयान करण जी मूंखे तौफ़ीक़ अता फरमाए। उन खां बाद में इहा बि दुआ कजो त रब्बुल आलमीन तव्हां असां सभिनी खे हक़ ऐं सच ॿुधी शाल उन ते अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। बुनियादी ॻाल्हि जेका मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ करणु चाहियां थो उहा ही आहे त अदब जेको आहे इंसान खे नसीब वारो कंदो आहे ऐं बेअदबी इंसान खे बेनसीब कंदी आहे। अल्लाह पाक जल्ल जलालहू अमन वालू जो भी मुसलमान खे अदब करणो आहे। अल्लाह जे रसूल जो भी असां तव्हांखे अदब करणो आहे। अल्लाह जे पाक कलाम क़ुरान मजीद जो भी असांखे अदब करणो आहे। दीन ऐं इस्लाम जी जेका बि निशानी आहे, मस्जिद आहे, मदरसो आहे, उन जो भी तव्हां असांखे अदब करणो आहे। उस्ताद जो अदब करणो आहे, बुज़ुर्गनि जो अदब करणो आहे, अब्बे ऐं अम्मा जो अदब करणो आहे। पाण खां जेको वॾो हुजे उन जो भी अदब करणो आहे। पाण खां नंढड़े ते शफ़क़त करणी आहे। अहिड़े तरीक़े सां जंहिं वटि भी अदब हूंदो न त उहो इंशा अल्लाह ताला अल्लाह जी रहमत खां महरूम न थींदो आहे। उन्ही अदब करण सां उनखे रब्बुल आलमीन जल्ल जलालहू अमन वालो तमाम वॾो मक़ाम ऐं वॾो दर्जो रुगो अदब जे करे नसीब फरमाए छॾींदो आहे। हिन आयत सगोरी में जेका मूं तव्हांजे आॾो पढ़ी आहे, अल्लाह तबारक व तआला असांखे तव्हांखे जन बि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो आहे। उन्हनि खे ख़ुदा तबारक व तआला पंहिंजे महबूब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अदब ऐं एहतराम करण जो ताकीद फरमायो आहे। मूंखे उम्मीद आहे अवां इत्मीनान आराम सां वेही मुख़्तसर टाइम में चंद ॻाल्हियूं ॿुधी पंहिंजे हीअं सां हंडाईंदा ऐं अमल करण जी कोशिश कंदा ऐं वाइदो जेको अल्लाह जो आहे त बे अदब वारे खे मां महरूम न कंदो आहियां। इंशा अल्लाह ताला असांखे ख़ुदा बेअदब न बनाए, अदब वारो बनाए। अदब जे करे इंशा अल्लाह ताला बेड़ो पार थी पवंदो आहे। हाणे सभ खां पहिरियां तव्हांखे आयत सगोरी जी माना ॿुधायां त जीअं तव्हांखे सवलाई थिए त क़ुरान में अल्लाह से छा फरमायो आहे, छो त असांजे वास्ते सभु कुझु क़ुरान शरीफ़ आहे। मूंखे बि ख़ुशी थी आहे त तव्हांजे हिन ॻोठ में मदरसो आहे माशाअल्लाह। हाफ़िज़ साहब दस्तार कई आहे, माना तालीम हले पई। उहो ॻोठ वॾो ख़ुशकिस्मत आहे जिथे क़ाल अल्लाह व क़ाल रसूल जो ज़िक्र ख़ैर हले। अल्लाह सी तव्हांखे हिन तव्हांजे ॻोठ खे क़ुरान करीम जी तालीम सां हमेशह शल आबाद रखे। दुरूद शरीफ़ पढ़ूं त पोइ उन खां बाद तव्हांखे आयत जी माना ॿुधायां। गॾिजी पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह।
था पढ़ो तव्हांजे ॻोठ में सलात पढ़ण जो रवाज कोन्हे छा? आहे त पोइ पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालू पांजे पाक कलाम इरशाद फरमायो इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरन लितुमिनू बिल्लाहि व रसूलिही व तुअज़्ज़िरूहु व तुवक्किरूहु व तुसब्बिहूहु बुक्रतन व असीला। अल्लाह ताला फरमायो इन्ना अरसलनाका, यो अल्लाह सही पंहिंजे महबूब नबी करीम के खिताब तो फरमाए ऐ मुंहिंजा प्यारा नबी इन्ना अरसलनाका, असां तव्हांखे मोकिलियो आहे। कलमे में छा चवंदा हो ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह, अल्लाह खां सवा केर भी इबादत जो लायक नाहे ऐं मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तो मुस्तफा त अल्लाह जो रसूल आहे ऐं इहो पाण रोज़ चऊं था अल्लाह जो मोकिलियल आहे। जॾहिं अल्लाह जो रसूल असीं क़बूल भी कयूं था ऐं अल्लाह ताला महबूब खे मोकिलियो भी आहे, पोइ ॿीहर चवण जी कहिड़ी ज़रूरत पई इन्ना अरसलनाका, असां तोखे मोकिलियो आहे। असल में ही हिकिड़े एतराज़ जो जवाब आहे। काफ़िर मुंहिंजे सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात खे निभागा चवंदा हा लस्त मुरसला, तो रसूल न आही, तोखे अल्लाह मोकिलियो ई कोन्हे, तूं पंहिंजे तरफ़ खां ॻाल्हि ठाही आहे। पोइ जेकॾहिं तोखे अल्लाह मोकिले हा त असां तोखे रसूल मञूं हा, पर तूं आहीं रसूल कोन। रसूल जी माना अल्लाह जे तरफ़ खां मोकिलियल। इन जे करे असीं तोखे चऊं था लस्त मुरसला, तूं रसूल न आहीं। जमल काफ़रनि इहा ॻाल्हि कई त मुंहिंजे सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात खे ॾुख थी पियो। मिसाल शाह साहब मूंखे दावत ॾियण आयो, फोन कंदो रहियो, राब्ते में रहियो, असांजे दोस्तनि खां बार बार चवराईंदो रहियो। मां तव्हांजे हुकुम ते शाह साहब जी दावत ते हिते पहुतुसि। हिते पहुचण खां पोइ शाह साहब चवे असां तोखे त घुरायो ई कोन्हे। अवा ॾुख थींदो या न? ॻाल्हायो, बाबा असां तोखे त घुरायो ई कोन। अहिड़े तरीक़े सां अल्लाह पाक हबीब करीम खे मोकिलियो, रसूल बनाए रवानो करे, ऐं अॻियां काफ़र चवनि रस्त मुरसला, तूं रसूल ई कोन आहे। त महबूब जी ज़ात बाबरकात खे थोरो ॾुख थी पियो त ही छा था चवनि, हाणे हिन खे जवाब कहिड़ो ॾियां। अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वारो फरमायो मुंहिंजा हबीब नूह अलैहिस्सलाम खां वठी करे हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं जेतिरा भी मुंहिंजा रसूल या नबी थी गुज़रिया आहिनि,
उन्हनि जे मथां जॾहिं बि काफ़र को एतराज़ कंदा हा त उन एतराज़ जो जवाब उहे नबी पाण ॾींदा हा, पंहिंजी सफ़ाई पाण पेश कंदा हा। पर तो महबूब करीम जो शान ई निरालो आहे। जेकॾहिं काफ़र चवनि था त लस्त मुरसला, तव्हां रसूल न आहियो, अव्हां खे जवाब ॾियण जी का ज़रूरत कान्हे का। मुंहिंजा महबूब तव्हां बस कयो, इन्हनि खे जवाब मां अल्लाह पाण थो ॾियां। अल्लाह ताला फरमायो इन्ना अरसलनाक, ये मथो पिया हण, ये धूड़ पिया पायल, ये भली बकवाज़ू कल, पर तूं मुंहिंजो रसूल आहे, मूं ई रब करीम तोखे मोकिलियो आहे। माण्हुनि खे तसल्ली कराइण जे लाइ ऐं पक ॼाणण जे लाइ ॿिए हंधि अल्लाह ताला जल जलालुहु अमन वारो इरशाद फरमायो यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिन मुस्तक़ीम। तवज्जो कजो, यासीन जी माना ये अहिड़ा अखर हुरूफ मुक़त्तिआत आहिनि, ताहा, नून, अलिफ लाम रा, अलिफ लाम मीम। यासीन बि उन्हनि मथां हिकिड़ो हुरूफ मुक़त्तिआत मां हर्फ ॿ ये ऐं सीन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो यासीन, इन जी ज़ाहिर में तफ़सीरन कई बि माना कान लिखी आहे, पर आरिफ आलिम दरवेश अल्लाह जा वली उहे चवंदा आहिनि त यासीन जी माना आहे या सैयदल मुरसलीन, माना ओ रसूलन जा सरदार। मुंहिंजा हबीब ही त चवनि था लस्त मुरसला, तूं रसूल न आहीं, मां अल्लाह जे ज़ात बाबरकात तोखे त रसूलनि जो पगदार बनायो आहे। मूं तुंहिंजे मथां रसूलनि जो ताज रखियो आहे। तूं त यासीन यानी तूं रसूलनि जो सरदार आहे। अॻिते अल्लाह ताला फरमाए थो वल क़ुरआनिल हकीम, मां अल्लाह जी ज़ात बाबरकात खे हिकमत वारे क़ुरान जो कसम आहे। केरु थो चवे इहो नालो नथो अचे छा वठण? सभई चओ अल्लाह, ॾाढे अल्लाह अल्लाह। ताला फरमाए थो अहिड़ा चंडा निभागा पैदा थींदा जेके मुंहिंजे हबीब करीम जे रिसालत में शक कंदा, तंहिंजे करे मां अल्लाह तो चवां वल क़ुरआनिल हकीम, मां अल्लाह जे ज़ात बाबरकात खे हिकमत वारे क़ुरान जो कसम आहे। छो इन्नक लमिनल मुरसलीन, तूं त रसूलनि मथां आहीं। तंहिंजे करे दुख करण जी फिक्र करण जी ज़रूरत ई कान्हे का। तुंहिंजे पारां मां तुनि खे जवाब ॾियां ऐं कसम खणी थो जवाब ॾियां, पोइ जंहिंखे इतबार ईंदो सो तोखे रसूल मञींदो। जंहिंखे शक हूंदो मां क़ुरान जो कसम खयो आहे, भला ॿियो न त क़ुरान जी मार त पवंदसि। अल्लाह जी ज़ात बाबरकात जो कलाम कंहिंखे छॾे कोन थो। कूड़ो कसम कॾहिं न खणंदा कयो, कूड़े कसम वारे जो बुरो हशर थींदो आहे। अल्लाह पाक जल जलालुहु अमन वालो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ क़ुरान पाक जो कसम थो खणे वल क़ुरआनिल हकीम, मूंखे हिकमत वारे क़ुरान जो कसम आहे। इन्नक लमिनल मुरसलीन, तूं त रसूलनि मथां आहीं, रुगो रसूलनि मथां न, अला सिरातिन मुस्तक़ीम,
तू सिधी वाट ते आ, सोने रस्ते ते आ। जेको तो रस्तो वांदो आ सो तुझे रस्ते जहिड़ो कजो रस्तो आहे ई कोन। तॾहिं अल्लाह ताला जल जलालु अमन वालो फरमायो इन्ना अरसलनाक, सोना असां तोखे मोकिलियो आहे। माना तोखे ये चवनि था त तू लस्त मुरसला, रसूल न आहीं, उन्हनि जी परवाह न कर, मुंहिंजे तरफ़ मुतवज्जो थी। मां तोखे पंहिंजो रसूल बि चवां थो, तोखे रसूल बनाए बि मोकिलियो आहे। अॻिते पढ़ो सलात सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुर तवज्जो कजो। अल्लाह ताला फरमाए इन्ना अरसलनाक, असां तव्हांखे मोकिलियो आहे। पर कीअं करे मोकिलियो आहे? अल्लाह ताला फरमाए थो शाहिदा, अवां सभिनी खे ख़बर आहे सिंधी में भी उनखे शाहिद चइबो आहे जेको शाहिदी ॾींदो आहे। अरबी में भी उनखे शाहिदी चइबो आहे। शाहिदी ॾियण वारे खे शाहिद चइबो आहे। जेकॾहिं ख़ुदा पियो ख़ैर करे कंहिं ॻोठ में को मामिलो थी पवे ऐं हिकिड़े माण्हू जी को शाहिदी वारे कोर्ट में साईं मां जो ही शाहिद आहे, जज हुनखे कोर्ट में घुराए, बाबा हिन तुंहिंजी शाहिदी लिखाई आहे, तूं शाहिद आहीं? हा साईं मां शाहिद आहियां। भला ॾे ख़बर जॾहिं हे मामिलो थियो हो तूं काथे हे? साईं मां कोटड़ी वेठो हुउसि। मौके ते मां मौके ते कोन हुउसि, ॾिठुई न सही हुयुसि कोन, छा ॾिसां, बाक़ी मां शाहिद आहियां त बराबरि हे कमु थियो आहे। अवां शहबीर देरे वारा पढ़िया लिखिया समझदार माण्हू आहियो, अवां जो अकुल छा थो चवे? उहा शाहिदी जज क़बूल कंदो? छो? शाहिद जो मौके ते हुजण ज़रूरी आहे, शाहिद जो ॾिसण ज़रूरी आहे। जेकॾहिं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ख़ुदा कयो करे झेड़ो थी पए, लच्छूं लॻनि, अंधो माण्हू मौजूद बि आहे, ॻोठ जो आहे उन झेड़े में अंधो बि आहे, पर ॾिसे कोन थो त अॻ में लठ कंहिंजी लॻी, पोइ कंहिंजी लॻी, कंहिंजा भितर लॻा, कंहिंजी गोली लॻी आहे, नाबीर उनजी बि शाहिदी क़बूल न आहे। शाहिदी क़बूल उन्हीअ जी आहे जेको मौजूद बि हुजे त ॾिसंदड़ बि हुजे। अवां कहीं खां खणी पुछो, रुगो मूंखां न, बाबा शाहिद जा शर्त कहिड़ा आहिनि? सभु को चवंदो त शाहिद जा शर्त आहिनि त मौजूद बि हुजे, ऐं उन खां बाद में अखियुनि सां उहा मामिलो बि ॾिसे, पोइ उनजी शाहिदी क़बूल आहे, न त शाहिदी क़बूल न आहे। शाहिदीअ ते शाहिदी बि तॾहिं क़बूल हूंदी आहे त हुन मां जी शाहिदी मां ॾियां थो ऐं हुन जो सॼो मामिलो अखियुनि सां ॾिठो हो ऐं सरज़मीन ते मौजूद हो। त शाहिद जे लाइ मौजूद हुजण बि ज़रूरी आहे, शाहिद जे लाइ ॾिसण बि ज़रूरी आहे। अल्लाह ताला क़ुरान में फरमाए थो इन्ना अरसलनाक शाहिदा। हाणे इन जी सवली माना इहा कबी, ऐं मुंहिंजा प्यारा नबी असां तोखे हाज़िर ऐं नाज़िर बणाए मोकिलियो। छा बणाए मोकिलियो आहे? हाज़िर हुजण ज़रूरी आहे, नाज़िर हुजण ज़रूरी आहे, मौजूद हुजण ज़रूरी आहे, ॾिसण हुजण ज़रूरी आहे, तॾहिं उहो शाहिद थींदो। या त अचो भला गॾिजी इहो अखर क़ुरान मां कढूं। अबा कढी सघो? कोशिश कनि खणी
जेके चवनि था त हाज़िर बि न मञूं नाज़िर बि न मञूं उहे खणी कोशिश कनि तहरीक हलाइनि धरणा हणनि जुलूस कढनि हड़तालूं कनि इहो अखर कढो त मजबूर को फ़ैसिलो ई थी वञे। ये अहले सुन्नत वारा जेके नबी खे हाज़िर नाज़िर चवनि था उन्हनि जो दलील ई न हुजे आयत निकिरी सघे। कढो कढो पर यादि रखो क़यामत कॾहिं न थींदी जैसी कुरान होगा। का बि सूरत नाहे का बि इनखे इजाज़त नाहे को बि इनखे हक़ नाहे जो इन आयत खे अॻिते पोइते करे सघनि या कढी सघनि। बाक़ी चवंदा त माना थो मौलवी फेराए मां कहिड़ी थो फेरायां तूं खणी लुग़त जा किताब खोल डिक्शनरियूं खोल शाहिद जी माना जेकॾहिं मां ग़लति कई आहे त पोइ मां ग़लति आहियां पर जेकॾहिं तूं ज़िद ते चढ़ियो बीठो आहे त पोइ अलाह को तुंहिंजो इलाज करे। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हे वरी तव्हां खे सुभाणे भुलाईंदा। बाबा नबी हाज़िर नाज़िर आहे न हा ॾेखारियो मौजूदात ॾेखारियो काथे आहे तव्हां जवाब ॾियो तोखे अकुल आहे चवंदो भाउ मां अकुल मंदो आहियां चएसि पुट तो वारो अकुल ॾेखार काथे आहे। इहो को ज़रूरी कोन्हे त जेका शइ हूंदी आहे उहा ॾिसण में अचे। के अहिड़ियूं शयूं आहिनि जेके आहिनि त सही तोखे हया आहे चवे हा ॾेखार काथे थी शर्म आहे हा शर्म बि आहे ॾेखार काथे थी ऐं मुंहिंजा अदा को ज़रूरी कोन्हे त जेका शइ हुजे सा ॾेखारजे बि। मुंहिंजा दोस्त कई अहिड़ियूं शयूं आहिनि जेके मौजूद बि हूंदियूं आहिनि पर ॾिसण में कोन ईंदियूं आहिनि। तंहिंजे करे ख़ुदा जो हबीब करीम हाज़िर बि आहे नाज़िर बि आहे तोखे उन अख सां ॾिसण में ईंदो जेका अख अबू बकर सिद्दीक़ वारी हुजे अमीर उमर वारी अख हुजे उस्मान गनी वारी हुजे हैदर करार वारी हुजे इमाम हसन हुसैन वारी हुजे या बगदाद वारे शहनशाह अब्दुल कादिर जीलानी अख त आहे तासुब वारी अख त आहे गुस्से वारी अख त आहे बेअदबी वारी ॾिसे थो नबी सही खे ॾेखार मूंखे हालांकि अचो त मां तव्हांखे क़ुरान पाक मां ॿुधायां त काफ़र मौजूद हा अबू जहल उतबो वलीद शेबो वॾा वॾा काफ़र मौजूद हा पर अल्लाह पाक क़ुरान में चयो आहे त इन्हनि बि तो मुहम्मद खे ॾिठो ई कोन्हे को। मां आयतो पढ़ां ई हाफ़िज़ हाल में वेठा मस्जिद साम्हूं आहे क़ुरान खणी आहे त खोले ॾेखारे। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालो फरमाए थो वतराहुम यंज़ुरून इलैक वहुम ला युबसिरून तराहुम यंज़ुरून इलैक हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमा ॾिसो था त ये तव्हां ॾे वाझाइनि था तराहुम तव्हां ॾिसो नथा यंज़ुरून इलैक तव्हां ॾे वाझाइनि था पर मां रब थो चवां वहुम ला युबसिरून
इन्हनि तो सजण खे ॾिठो ई कोन्हे को। अड़े काथे यमन जो शहर आ, काथे अवेस करनी आ, सहाबी भी कोने, हुजूर जी ज़ियारत भी कोन थो करे पियो, मुझे महबूब ते पर पुठ ईमान थो आणे। जॾहिं अल्लाह जे हबीब हिन दुनिया मां बुरको पे मटायो, उन टाइम ते हज़रत उमर खे ऐं हज़रत अली उल मुर्तज़ा खे नबी पाक घुरायो। पाण फरमाइल था ही मां पंहिंजो पहरियाण तव्हां खे ॾियां थो, इहो संभाले रखिजो। मुंहिंजे विसाल खां बाद में मथा जेका हज जी मौसम ईंदी, उन मौसम में अरफात जे मैदान में कर्न विलायत मां हज़रत अवेस ईंदो आहे। उन यमन वारे अवेस खे हे मुंहिंजो पहरियाणो सलामन में भी ॾिजो ऐं चइजोसि त मुंहिंजे उम्मत जे लाइ दुआ घुर। सभई चओ सुभान अल्लाह। मुझे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुनिया मां बुरके मटाइण खां बाद में मुसलमान तू इहो अक़ीदो धार ॼाण, मां तो चवां त नबी करीम बुरको मटायो, पर एतक़ाद तो जो इहो हुजे त असांजो नबी हयातुन नबी आहे। ज़ोर सां चओ असांजो नबी, ईअं न ज़ोर सां असांजो नबी। तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह है। मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले, मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले। असांजो सोनो नबी करीम जिंदा जिंदा आहे न जिंदा, पर ज़ाहिरी अल्लाह जो अमुर क़बूल कयूं। अल्लाह ॾे वया, उन महबूब पंहिंजो पहरियाण हज़रत अवेस लाइ सलाम मोकिलिया ऐं हज़रत अवेस खे चयो त दुआ मुंहिंजी उम्मत लाइ घुरे। जंहिंमहिल मुंहिंजा दोस्त अदीद हो ईंदड़ साल हज जो आयो त अली उल मुर्तज़ा ऐं हज़रत उमर ॿई गॾिजी उहो महबूब जो पहरियाणो खणी अरफात जे मैदान में पुछा कंदा वञनि। उन्ही ज़माने में ईअं हूंदो हो त अरफात जो मैदान अॼुकल्ह तमामु वॾो आहे, 50-50, 60-60 लख हाजी था गॾु थियनि, पर पोइ बि अञा खुलियो पियो आहे। जेकॾहिं ॿिया 50-60 लख अचनि त मापी वेंदा एॾो वॾो आहे। पर उन्ही ज़माने में रवाज इहो हो त मिस्र वारा हिकिड़े पासे रहंदा हुआ, यमन वारा ॿिए पासे रहंदा हुआ, अहिड़े तरीक़े सां बहरैन वारा 3 पासे रहंदा हुआ, मके वारा 4थे पासे रहंदा हुआ, मदीने शरीफ़ वारा 5, ईअं 12 ठहियल हूंदा हुआ, जुदा जुदा इलाइक़ा ठहियल हूंदा हुआ। तंहिंजे करे ही सॻोरा ॿई उते वया जाथे यमन वारा रहंदा हुआ, छो त हज़रत अवेस यमन जो हो। बाबा यमन वारो जी साईं, तव्हां में अवेस को आहे? हिकु ॿिए ॾे वाझाइण लॻा, अदा कहिड़ो अवेस, कहिड़ो सुझे ई कहीं अॻे कोन पियो सुझे। हिकिड़े चयो त हा हिकिड़ो मस्तानो आहे जेको असांजे उठनि सां हेॾो अरफात में बीठो आहे, ॿिया माण्हू सभई इबादत में हलो, अॼु हाजिर जा उठ थो बीठो चारे, उनखे बि अवेस चवंदा आहियूं। जॾहिं महबूब करीम खां सहाबन मोकिलायो, असां तव्हांजो पहरियाण बि ॾींदासीं, सलाम बि ॾींदासीं, पर असांखे अवेस जी का निशानी त ॿुधाइजो। नबी करीम फरमायो निशानी उनजी ही आहे, हुन वीचारे खे कोढ़ जी बीमारी थी पई हुई,
ओ अल्लाह जे दरगाह में दुआ घुरी हई या इलाहल आलमीन मुझो कोड़ खत्म फरमा। अल्लाह उन जो कोड़ बग थी दुआ जेको जिस्म ते ओ अल्लाह उन जो समूरो खत्म कयो हो। पर हिकड़े खाबे कुल्हे ते रुपए जेतिरो अच्छो टिको निशान होंदुसि इहो थव अवेस करनी। न महबूब खे ॾिठो हुई न महबूब हुनखे ॾिठो हो, न रसूलुल्लाह बतायो हो न महबूब जी ज़ात जी उन सां मुलाक़ात थी। पर मुस्तफ़ा पार पता पियो ॿुधाए। उन्हनि ॿुधायोसीं त हिकिड़ो अवेस आहे अध चढ़ियो आहे उठ थो चारे। ओॾे ॿई सहाबी विया ॾिठो त बीठो आहे उठनि जा ॾावण ऐं मुहारूं कुल्हे ते अथसि ऐं उठ चढ़ी रहिया आहिनि पाण बीठो आहे। अस्सलामु अलैकुम वालेकुम अस्सलाम। अवेस तूं आहे कि हिकिड़ो अवेस तव्हां बि आहियां? मां उमर आहियां ही अलिया ॿई नबी करीम जा सहाबी आहियूं ऐं महबूब करीम जो ही पहचान तोड़े खणी आया आहियूं। हबीबन करीमन इहे बि फरमायो आहे त अवेस खे चइजो त मुंहिंजे उम्मत जे माफ़ीअ जी दुआ घुरे। तव्हांजो कहिड़ो अक़ीदो आहे रसूलुल्लाह जी दुआ वधीक या अवेस जी? हाय हाय अलाए कहिड़ी उॾही लॻी अथव जो रसूलुल्लाह जे नाले खणंदे बि लॼी था थियो पिया। अबा दुआ अवेस जी क़बूल या रसूलुल्लाह जी? ईअं ॻाल्हाए कुझु खुंकी सां त ॻाल्हाए। जॾहिं रसूलुल्लाह जी दुआ क़बूल आहे उम्मत बि रसूलुल्लाह जी आहे त उम्मत जे लाइ ख़ुदि पाण रसूलुल्लाह दुआ घुरे अवेस खां छो थो घुराए? इन में सबक सिखणो आहे। मुस्तफ़ा फरमाइनि था मुंहिंजी त दुआ क़बूल ई क़बूल आहे पर माण्हू के मूंखे ॾिसंदा के केरु कोन ॾिसंदा। पोइ जेकॾहिं मां मुहम्मद हथड़ा खणा त मुंहिंजा त क़बूल आहिनि पर जेको मूंसां नथो मिली सघे उनखे चवां थो त मूंसां नथो मिली त मुंहिंजे आशिक़नि खां त मुंहिंजे उम्मत खे माफ़ फरमाए। करीमन जो चोलो वरतो त ज़ारो ज़ार रोवण लॻो आहे। निढाल थियो बेहोश जहिड़ो थियो। हबीबन जे प्यारे पहचान मुबारक खे कमल अखियुनि ते पियो रखे कमल सीने ते पियो रखे कमल चुमियूं पियो ॾे। मुंहिंजा दोस्त हुनखे ख़बर हुई क़दुरु हो त अल्लाह जे हबीब जे जिस्म खे जेको कपिड़ो लॻे त जो शान केॾो आहे। अचो बात तव्हांखे हिकिड़ो मसइलो ॿुधायां पोइ अॻिते हलूं था पर दुरूद पढ़ो त पोइ ॿुधायां। सल्लल्लाहु जेको तव्हां मां थकिजी पियो आहे न पोइ भली साई पटे सलात न पढ़े जेको थको नाहे सो पढ़े। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोस्तो अज़ीज़ो उहो जेको पहचान मुस्तफ़ा जे जिस्म खे लॻे उन जो शान केतिरो आहे ॿुधायां? चओ न ॿुधायां? असांजे उलमा जो इत्तिफ़ाक़ आहे शाफ़ई हुजनि मालिकी हुजनि हनफी हुजनि हम्बली हुजनि चारई तरीक़त जा जेके भी बुजुर्ग आहिनि वरी चिश्ती हुजनि क़ादरी हुजनि सोहरवर्दी हुजनि नक्शबंदी हुजनि जेके भी आलिम आहिनि उन्हनि सभिनी जो फ़ैसिलो आहे कहिड़ो मा ज़म्महू आज़ाहुल करीम
फहुवल बुक़अतु अअज़म व अशरफ मिनल काबत हत्तल अर्शल मनीफ़। खुदा दोस्तों किताब भरिया पिया हर सी आरामिया अदा कुले तो लाहे से थकड़ी पियो पान त वैल में देखे भी वैल में वेंदो अजब जड़ा माण्हू जड़ो हो ताक में वेठा हो अदब तो चवा अदब वारा हो अदब सां हो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। आलिम लिखल था पिया त जंहिं जाइ ते गुंबद खज़रा में मुंहिंजो नबी करीम सुता पिया आहिनि उहा ज़मीन जेका मुस्तफ़ा जे पासनि खां सॼे खॿे ऐं पुठीअ वारे पासे जिस्म खे लॻी आहे। उहा ज़मीन जेका हबीब जे साॼे पासे आ खाॿे पासे आ ऐं उन सां मुस्तफ़ा जो जिस्म लॻे थो ऐं पुठी मुबारक जाथे लॻे थी पई चवे थो उहा ज़मीन काबे खां त अफ़ज़ल आ पर ख़ुदा जे अर्श खां बि अफ़ज़ल आ। सभई जो सुभान अल्लाह। मा ज़म्महु अअज़ाअहुल करीम फहुवल बुक़अतु अअज़म व अशरफ मिनल काबते हत्तल अर्शल मनीफ़। उहा मुस्तफ़ा जे जिस्म खे लॻण वारी ज़मीन पाक उहा अदा बैतुल्लाह खां त अफ़ज़ल आ पर ख़ुदा जे अर्श खां बि अफ़ज़ल आ। अदा जेका ज़मीन मुस्तफ़ा जे जिस्म खे लॻे उहा काबे खां अफ़ज़ल अर्श खां अफ़ज़ल ऐं जेको पहिरियाण मुस्तफ़ा जे जिस्म खे लॻे सो सॼे जहान खां अफ़ज़ल। जमल हज़रत अवेस करनी खे वो पहिरियाण साईं जो मिलियो बार बार चुमे अखियुनि ते रखे बार बार चुमे ज़ारो ज़ारो आशिक़ रोई रहियो हो उनखे ख़बर ही त मुंहिंजे हबीब जी सॼी ज़िंदगी मूं जुदाईअ में गुज़ारियो पर महबूब करीम जी ज़ात महिरबानी करे पंहिंजो पहिरियाण मोकिले आशिक़ खे ज़िंदा फरमाए छॾियो। हज़रत उमर खे फरमायो अदा साईं उमर सगोरा प्यारा अली चे जीव के तव्हां इते वेहो मां हेॾे वेढ़िया वेढ़ खबड़नि जो घाटो झंग वॾियूं वॾियूं खबड़ियूं थींदियूं हन उनखे वेढ़ चवंदा आहिनि ॿाराड़ी में इन्ही में अंदरि लंघे वञा ऐं इते वञी थो दुआ घुरां जेसी ताईं मां न निकिरां तेसी ताईं बीठा हुजे। उन खबड़नि में अंदरि हलियो वियो उते सजदे में वञी अल्लाह पाक जे दरबार में मुंहिंजा दोस्त अर्ज़ कई अरफात जे मैदान जी तव्हांखे ख़बर हूंदी हेॾो सिज लहंदो आहे त मसइलो आहे त अरफात छॾे मुज़दलिफ़े ॾे वञणो पवंदो आहे। हाणे सिज लहण वारो हो सभिनी खे कूच करणो हो सभिनी खे मुज़दलिफ़े निकिरणो हो। हज़रत उमर ऐं हज़रत अली मुर्तज़ा बीठड़ा हन इंतज़ार पिया कर तव्हांजो सिज लहण वारो थियो पाण में सलाह कयूं हे त दरवेश निकिरे ई कोन थो सॾु कयूंसि त भला असांखे छॾ त वञूं असांखे हाणे जमायत सां वरी मुज़दलिफ़े वञणो आहे जो सिज लहे थो। अली मुर्तज़ा चयो हा सॾु कयोसि। हज़रत उमर सॾ कया अवेस जल्दी निकिरी आ सिज लहे थो अरफात छॾणी आहे। हज़रत अवेस अखियुनि मां ॻोढ़ा उगदो ॿाहिरि आयो चवण लॻो अदा तकड़ कयव थोरो तरसो हा 3 हिस्सा रसूलुल्लाह जे उम्मत जा बख़्शाए आयो आहियां बाक़ी खोड़ो थोरो टई मिलियो हा त चौथो हिसो उहो बि रसूलुल्लाह जे उम्मत जो बख़्शाए छॾिया हा। ऐं तव्हां तकड़ कई आहे हाणे तव्हांखे इजाज़त आहे पर हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधायो त नबी करीम जे ज़ात बाबरकात वटि घणो अरसो तव्हां रहिया हो। ॿिन्ही ॼणनि जो 23 साल मुस्तफ़ा सां गॾु गुज़ारिया। घणा साल?
हबीब ॾिठो हुआ कि अल्हम्दुलिल्लाह ॾिठो होसीं। कि भला मूंखे तव्हां ॿुधायो, आउं तव्हां खां पुछां थो, ही जेके भेरवूं आहिनि भेरवूं, इहे नबी पाक जूं जाड़ियूं हुयूं या जुदा जुदा हुयूं? सभई जो सुभान अल्लाह। जाड़ा धर्म उन्हीं के चइबा आहिनि जो हे वार हितां गॾियल हुजनि, ऐं जुदा जुदा उनखे चइबो आहे जो हिते वार न हुजे, धार धार नज़र अचनि। हाणे तव्हां नबी ॾिठो आहे न? चए हा। चए नबी करीम जा हे भेरवूं मुबारक जाड़ा हा या जुदा जुदा हा? उमर निहारियो अली ॾे, अली निहारियो उमर ॾे, ॿई चवण लॻा ॾिठो त असां बि हुयो, पर हाणे जेकॾहिं ॻाल्हि विसरी वई आहे, चऊं त जाड़ा हा, न हूंदा त बि इल्ज़ाम आहे। जे चऊं त गॾियल न हा, जुदा जुदा हा, ऐं हुजनि गॾियल त इल्ज़ाम थी पवंदो। हज़रत अवैस करनी जे आॾो ॿई ख़ामोश आहिनि, चवनि था अदा सां नथा ॿुधाए सघूं। हज़रत अवैस जो मूंखां पुछो मुस्तफ़ा जा भेरव जाड़ा हूंदा? सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हाणे तव्हांजे सुवाल जो जवाब थो मां ॾियां। वो जवाब ही आहे त अवैस करनी ॾिठो हो? न, चओ न, अॾे चओ न, छो न ॾिठो हुई? संदसि वालिदा माजिदा पोड़ी हुई, कमज़ोर हुई, उनखे ॿियो सहारो ई कोन हो। नबी करीम ॾे न्यापा कंदो हो, मुंहिंजा हबीब मुंहिंजा सलाम क़बूल पवनि, मुंहिंजो ईमान क़बूल पवे, पर मां अम्मा खे नथो छॾे सघां। अव्हां जो दीदार बि ॿिन्ही जहाननि जी नेमत आहे, पर अम्मा खे छॾे तव्हां ॾे कीअं अचां? हिन जी ख़िदमत लाइ माण्हू कोन्हे। तव्हांजी जेका मर्ज़ी हुजे, चओ त अम्मा खे छॾे तव्हांजो दीदार कयां। रसूलुल्लाह जी ज़ात मां बरकात फरमायो, तुंहिंजो ईमान क़बूल आहे, तूं मुंहिंजो उम्मती आहे, पर जेका माउ जी ख़िदमत करी थो उहा मुंहिंजे दीदार जे बराबरि आहे। पंहिंजे माउ जी ख़िदमत करण में एतिरो ई तोखे सवाब मिलंदो जेतिरो मां मुहम्मद करीम जी ज़ियारत मां तोखे मिलंदो। इन मां इहो बि उम्मत खे सबक़ आहे त पंहिंजे माउ ऐं पीउ जो अदब करणु घुर्जे। ओ नौजवानो, तव्हांजा माउ पीउ जेकॾहिं जेरा आहिनि त तव्हां भाग वारा आहियो, तव्हां ख़ुशकिस्मत आहियो। उन माउ ऐं पीउ जी ख़िदमत कयो, माउ ऐं पीउ खां दुआऊं वठो, माउ ऐं पीउ जे ख़िदमत में गुज़ारींदव, उहा तव्हांजे लाइ जेका बि दुआ घुरंदा, अबे अम्मा जी दुआ औलाद जे हक़ में क़बूल आहे। कुरान पाक में अल्लाह ताला फरमायो आहे, अल्लाह ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसाना। मां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हांखे फरमाया थो त अल्लाह खां सवा कंहिं ॿिए जी इबादत न कयो, इबादत सिर्फ़ अल्लाह जी कबी। ऐं मां रब हुकुम थो कयां त व बिल वालिदैन इहसाना, पंहिंजे माउ ऐं पीउ सां इहसान कंदा कयो, इहो तव्हांजे लाइ गनीमत आहे। हज़रत ख्वाजा मसऊदुद्दीन गंजे शकर पाक पटण वारो बुज़ुर्ग, उन पंहिंजे किताब में लिखियो आहे त मां बैतुल्लाह जो तवाफ़ करे रहियो हुयुसि। पोइ बैतुल्लाह जे तवाफ़ जे टाइम ते बैतुल्लाह जी हिकिड़ी कुंड वटि हिकिड़ो हाजी बीठो हो, जेको काबे जो ये गिलाफ पकड़ियो बीठो हो। हिकिड़े चक्कर में ॾिठो मांसि त काबे जे गिलाफ खे पकड़ियो बीठो आहे, ज़ारो ज़ार रोए पियो। वरी ॿियो चक्कर थियो त वरी बि ॾिठुमि त बीठो आहे। वरी टे चक्कर में आयुसि त वरी बि बीठो आहे। हज़रत मसूदुद्दीन गंजे शकर फरमायूं था, मां उन जे पुठियां बीही रहियुसि। यको हिकु जाइ बीठो आहे, कहिड़ी दुआ थो घुरे। टियों दफ़ो जंहिंमहिल मां हिन जे पोयां अची बीठुसि त चए पियो, या अल्लाह मूंखे माफ़ फरमा। छा पियो चवे?
या अल्लाह मुखे माफ फरमा, या अल्लाह मुखे माफ फरमा, या अल्लाह मुखे माफ फरमा। बार बार ये पियो चवे। ख्वाजा मसूदुद्दीन गंजे शकर रहमतुल्लाह ने फरमायो मां गौर सां भी ॿुधो त काबतुल्लाह मो अंदरों आवाज पियो दीवार मझा अचे परे थी पलीत। हर जाए थे सुभान अल्लाह। अल्लाह वटा पियो खुदा चवेस त परे थी पलीत चो सुभान अल्लाह। तव्हांजो बुढ़ो कोन्हे मौलविन तव्हां खां ज़ोरी सुभान अल्लाह डंडा हणी ज़ोरी कराईंदा चओ सुभान अल्लाह रड़ करे चओ ॾाढे चओ हाणे हिरी विया हो पोइ जिथे ठहे न ठहे सुभान अल्लाह। खुदा का मदीने पाड़ पटेव। अल्लाह जो कहरा परे थी पलीत तौबा नऊज़ु बिल्लाह। हज़रत ख्वाजा मसूदुद्दीन गंज शकर तो वठी भगो 7 चक्कर पूरा करे जी हिन जे भर में बीठो अबा ॾे ख़बर मां बि ॿुधां थो तूं कोन थो ॿुधी चाचे से मां बि ॿुधां थो। अंदरों आवाज पियो अचे परे थी पलीत आई तू अञा पियो बि चवी त माफ़ कर परे थी हुकुम थो मिलई परे थी हलियो वञ। हज़रत मसूदुद्दीन गंजे शकर ने निहारे चवे थो ओ अल्लाह जा बाना हिन दर खां सवा ॿियो दर दस्त भला मां काॾे वञा। इन्ही दर खां सवा ॿियो को दर आहे कोन को तो त अॼु ॿुधो आहे पर मूंखे 7 साल रोज़ हिन जाइ ते तवाफ़ कंदो आहियां ऐं रोज़ अंदरों आवाज़ ईंदो आहे परे थी पलीत पर मां हे दर छॾियां कोन थो इन्हीअ जे करे जो रब जे दर खां सवा ॿियो को दर आहे ई कोन को। हज़रत ख्वाजा साहब उनखे बाह खां वरितो बाह खां वठी फरमे बाबा ॾे ख़बर तो कहिड़ो गुनाह कयो आहे जो तोखे काबे मां आवाज़ पियो अचे त परे थी पलीत। ज़िना कई थी न साईं, चोरी कई थी न साईं, खून कया थी न साईं, रिश्वतूं वरतूं थी चई न साईं, व्याज खाधो थी चई न साईं, जेरे पंहिंजूं धीअर पूरियूं थी चई न साईं। भला कहिड़ो तो गुनाह कयो आहे जो बैतुल्लाह मां तोखे आवाज़ पियो अचे। चवण लॻो साईं हिकिड़े दफ़े शाम जो टाइम हो रमज़ान जो महीनो हो मूंखे रोज़ो कोन हो बुख लॻी माउ खे चम अम्मा मूंखे मानी पचाए ॾे। मुंहिंजी अम्मड़ मूंखे चयो बाबा 2-3 मिंट तरस रोज़े जे लाइ मां बि मानी पचायां थी पोइ तोखे खारायां थी। मूंखे तकड़ हुई अम्मा जल्दी मानी ॾे बुख लॻी आहे। अम्मा खे तंग कयो अम्मा मूंखे ईअं मुंहं में चंबो हयो त परे थी काबतुल्लाह परे थी जो हाणे रोज़े छोड़ण जो टाइम आहे थोरी 2-3 घड़ियूं तरस। माउ जमल मूंखे चंबो हयो त मूंखे शैतान बरगलायो मूं माउ खे खणी करे तनूर में उछलाए छॾियो ऐं मुंहिंजी अम्मा वेचारी सड़ी वई वठी दाहूं कयई। ओड़े पाड़े वारा माण्हू आया उन मुंहिंजी माउ खे ॿाहिरि कढियो इलाज करायूं। हाणे हुन जा हथ टुंडड़ा थी विया आहिनि पेर मंडड़ा थी विया आहिनि उथण वेहण जहिड़ी कान्हे का 24 कलाक मुहताज लॻी पई आहे। मां रोज़ानो रब खां माफ़ी घुरां थो पर रब करीम जी ज़ात वटां इहो आवाज़ ॾींदो आहे। बाबा मसूदुद्दीन गंज शकर फरमायो काबतुल्लाह में भी माफ़ी कान मिलंदई सवलो न सुञाए त वञी जी जलमाओ खां बख़्शाए। मुझा प्यारा दोस्तो अजीजो चवण लॻो क़िबला मूं हुनखे साड़े छॾियो आहे उहा छा मुंहिंजे लाइ दुआ घुरंदी। अल्लाह जे वली फरमायो न माउ हे कर तूं वञ त गिचीअ में गारो करे माउ खे अर्ज़ु त कर। उतां सिधो माउ वटि आयो आहे ओ मुंहिंजी अम्मा
जी जीजल वठी रड़ियूं कयई वठी दाहूं कयई मां जी दिल भरजी आई ओ मुंहिंजा बच्चा छा थियो थी बुख लगी थी उन लगी थी कंहिं मारियो थी तोखे तकलीफ़ कहिड़ी थी आहे अम्मा मूंखे का तकलीफ़ कान्हे का 7 साल बैतुल्लाह में वेही माफ़ी घुरी थम इजाज़त नथी मिले माफ़ी नथी मिले अल्लाह जे वली न सुननो आहे तूं अम्मणा जी जला का दुआ घुर मां जो रूह हो मां हिनखे भाकुर पाए चए थी बच्चा मूं तोखे 2 जहाननि में माफ़ करे छॾियो सभई जो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह मुझा मिठड़ा भाउ उतां मां खां दुआ कराए जमल काबतुल्लाह जे तवाफ जे टाइम ते तवाफ करे ऐं काबे पाक जे गिलाफ खे पकड़े चे मुझा गुनाह मूंखे जो तके माफ़ कयो आहे मां बि माफ़ थो करे छॾियां हालांकि वो कुदरती आवाज हर एक खे ॿुधण में न ईंदो आहे पर हुन जे लाइ नसीहत हुई हुन जे वास्ते इहो मुंहिंजा दोस्त हिकिड़ो सबक़ हो त जीअं तव्हां असां इन सबक़ मां फ़ाइदो वठूं माउ ऐं पीउ जूं दुआऊं हासिल कबियूं आहिनि माउ ऐं पीउ खे रंजाइबो न आहे ऐं इनशा अल्लाह ताला जंहिंखे अबो अम्मा दुआ कंदा आहिनि त जो बेड़ो पार थी पवंदो आहे अॼुकल्ह माण्हू अबे खे अबे चवण लाइ तयारु न आहे अम्मा खे अम्मा चवण लाइ तयारु न आहे ओ कुराड़ी ओ पोढ़ा ओ पोढ़ी अड़े अदा तूं पंहिंजे अबे अम्मा खे सुहिणे नमूने सां बाबा साईं अब्बा साईं अम्मा जीजल चई पुकार उन्हनि जूं दुआऊं हिकिड़े तुंहिंजे लाइ 7 वली दुआ घुरनि उहा बि क़बूल आहे पर हेॾो अबो अम्मा दुआ घुरे उहा इन्हनि खां बि मथे आहे हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवेस करणी के तभी तो फरमायो हो तो तू असांजी ज़ियारत ते न अच माउ जी ज़ियारत कर मां मोहम्मद करीम तो सा गॾु आहियां ऐं वो पार पुता पुछे पियो त मुस्तफ़ा जा भरव मुबारक कीअं हूंदा हुआ हाणे मां पुछां थो त ॾिठो त उन्ही बि कोन हो पर हबीब उन खां बि धार कोन हो ऐं मुल्ला वरी तोखे चयो त नबी हाज़िरा त ॾेखार अड़े अवेस करणी वारी नज़र धार त मुस्तफ़ा तोखे शबीर देरे में बि नज़र ईंदा सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह ताला फरमायो इन्ना अरसलनाका शाहिदा ऐ मुझा प्यारा नबी असां तोखे हाज़िर ऐं नाज़िर बणाए मोकिलियो अॻिते अल्लाह ताला फरमायो व मुबश्शिरा तोखे असां खुश ख़बरी ॾींदड़ बनाए मोकिलियो हेॾे रिहायो खुश ख़बरी जो मतिलब छा आहे अल्लाह ताला फरमायो अब बशरा छो त जन्नत जो मालिक मुंहिंजो मुस्तफ़ा आहे जोर सां सुभान अल्लाह तव्हांजो कहिड़ो अक़ीदो आहे हुजूर सही इएं भी फरमाइनि था त क़यामत जे ॾिहाणे 1.25 लख नबी मौजूद हूंदा पर जेसी ताईं मां मोहम्मद जन्नत जी चाबी सां दरो न खोलींदुसि सभु नबी ॿाहिरि बीठा हूंदा सुभान अल्लाह जोर सां भिटाई साहब जो हिकिड़ो शेर आहे जझा मंझि जग जत केतरा पर मुंहिंजो पेच पुनल सां नबी रसूल पैगंबर त जझा हूंदा कीर हूंदा राज हूंदा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इब्राहिम जहिड़ा मूसा अलैहिस्सलाम जहिड़ा नूह नबीअ जहिड़ा दाऊद नबीअ जहिड़ा राज हूंदा पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पंहिंजो फरमाए त मुंहिंजी दिलि त मदीने वारे साईं सां आहे जन्नत जो दर केर खोली दो काॾे चओ मुल्हनि खां पुछो पोइ तव्हांजो हाल कहिड़ो थींदो
बुखारी हेड़ी वॾी हदीस आहे। बुखारी में लिखियो पियो आहे नबी करीम फरमाइनि था को बि माण्हू निमाज़ सां, रोज़े सां, हज सां, ज़कात सां, इबादत सां जन्नत में न वेंदो, अल्लाह जे रहमत सां वेंदो। छा सां वेंदो? ॾाढे जो अल्लाह जी सरकार हिते लिक कई आहे, लिक अल्लाह जी रहमत सां वेंदो। ऐं मुस्तफ़ा ख़ुदि अल्लाह जी रहमत आहे। और मुंहिंजा प्यारा दोस्त मुसलमान भाउ, उन टाइम ते जंहिंजो दुनिया में अक़ीदो आहे, हिन वक़्तु अक़ीदो आहे, हाणे अक़ीदो आहे, शहमीर देरे में जेको अक़ीदो रखियो वेठा हल त असां मुंहिंजे हबीब जे सदके जन्नत में वेंदासीं, उन्हनि जो त कमु ठहंदो। ऐं जेके चवनि था त न असां तबलीगूं कयूं आहिनि, असां वाइज़ कया आहिनि, असां मदरसा हलाया आहिनि, असां निमाज़ूं पढ़ियूं आहिनि, असां निराड़ गसाए चुटा ठाहे छॾिया आहिनि, असां जन्नत में इबादत ते वेंदासीं, ख़ुदा जो कसम आहे ॿार धिका बीठा खाईंदा। हशर वेल हूंदा सवेरा जराना, तनी में मुहम्मद परे खा सुञाना। कीअं सुञाणंदो? हशर वेल हूंदा सवेरा जराना, तनी में मुहम्मद परे खां सुञाणा। कीअं सुञाणंदासीं? हुदुस छोटे कारे जो झंडो हथन में, जीअं गुल गुलाबिया सोहणो गुलनि में। ॾाढे चओ जीअं गुल गुलाबिया सोहणो गुलनि में। कदो हर को पंहिंजी रुगी जान पुख़्ती, पर मुहम्मद जे मन में या उम्मती या उम्मती सव सचायूं ॾेखारे दुखनि में, जीअं गुल गुलाबिया सोहणो गुलनि में। मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पंजरो लखनि में, जीअं गुल गुलाबिया सोहणो गुलनि में। शुक्र कर महेसर शफादार मिलियो, पको साथ ॾींदड़ वफ़ादार मिलियो। गुलामी नबी चए थी ख़ुशी हर सहन में, जीअं गुल गुलाबिया सोहणो गुलनि में। ओ सुन्नी, ओ आशिक़े रसूल, निधन को नहीं तुझो मुझो धणी वेठो आहे। निधन का त उहे हन जो न कहे पीर जे पुठियां, न कहे नबीअ जे, न कहे वलीअ जे, न कहे गौस जे, न कहे कुतुब जे, न कहे अल्लाह वारे जे। मुंहिंजा दा सभिनि खां बेज़ार लॻा वेठा आहिनि। डायरेक्ट डायलिंग, बस ज़ीरो दबाए थ्रू वाला हले। हे इन्ही ज़ीरे बीरे वारा थी, ये इंशाअल्लाह ताला क़यामत में हूंदा भी ज़ीरो। कम उन्हनि जो ठहंदो जंहिंजा मुर्शिद हूंदा, कम उन्हनि जो ठहंदो जंहिंजा सहाबी सां प्यार हूंदो, जंहिंजो अहल बैत सां प्यार हूंदो, औलिया अल्लाह सां प्यार हूंदो, मदीने वारे साईं सां निस्बत हूंदी, अक़ीदो हूंदो। इंशा अल्लाहुल अज़ीज़ मुंहिंजे हबीब करीम दा अल्लाह ताला फरमा मुबशरा। मुंहिंजा सोना मां क़ुरान में लिखी छॾियो आहे, जंहिंखे वणई तंहिंखे जन्नत जी ख़ुशख़बरी अता फरमा। कीअं आहे या न? आला हज़रत अज़ीमुल बरकत मुजद्दिद दीन व मिल्लत मौलाना शाह अहमद रज़ा खान अजीब ॻाल्हि कई आहे।
चवे तो तुझसे और जन्नत से क्या निस्बत ऐ मुनकिर दूर हो। तो ऐ मुनकिर ओ बेअदब, अरे तू जो जन्नत में छा कि सिंधी में चवंदा तो कुत्ते जो मस्जिद में छा चइबो आहे न बाबा, ग़लति तो कोन थो चवां न, मता को हरू भरू पाण में सम्झे ये ॻाल्हि कबी आहे त कुत्ते जो चओ ई नथा, कुत्ते जो चवे तो तुझसे और जन्नत से क्या निस्बत ऐ मुनकिर दूर हो। अरे मुनकिर तो जो जन्नत में छा करे थी अॻिते ॿुधंदे ठरी पवंदे। तुझसे और जन्नत से क्या निस्बत ऐ मुनकिर दूर हो। हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह की, जाओ सुभान अल्लाह। हम रसूलुल्लाह के, अब जाओ हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह की। वरी बचाओ हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह की। बटती है कौनैन में निअमत रसूलुल्लाह की। आशिक तो चवे तो रसूलुल्लाह जी नेमत पई थी विराइजे, पई थी बटती है पई थी विराइजे। बटती है कौनैन में निअमत रसूलुल्लाह की। पोछा थी दो देखनी है हशर में इज्जत रसूलुल्लाह की। देखनी है हशर में इज्जत रसूलुल्लाह की। अल्लाह ताला फरमाया मुबश्शिरा, बापा जी तरफ का ॻाल्हि ॿुधो कि अल्लाह ताला फरमाए थो सोना मूं तोखे मुबश्शिर बणाए मोकिलियो आहे, जंहिंखे वणे तंहिंखे जन्नत जी ख़ुशख़बरी ॿुधाए छॾ। व नज़ीरा, ऐं मां तव्हांखे ड्रिजारण जे लाइ बि मोकिलियो आहे त माण्हुनि खे ज़िना खां, चोरीअ खां, क़त्ल गारत खां, शराब नोशी खां, निमाज़ क़ज़ा करण खां, शिरक खां, बिदअत खां, बेहयाईअ खां, कूड़ ॻाल्हाइण खां मां अल्लाह जे ज़ात बाबरकात तोखे हुकुम कयो आहे त उम्मत खे वञी ड्रिजा त हे किना कम न कजो। लितुमिनू बिल्लाहि व रसूलिही, ऐं ईमान वारो मां अल्लाह जो तव्हांखे हुकुम अल्लाह ते ऐं अल्लाह जे रसूल ते पक्को पक्को ईमान आणियो। चवनि था असां बि ईमान आंदो आहे, असां बि ईमान आंदो आहे। माशा अल्लाह माशा अल्लाह जी ईमान आंदो आहे। असां वरी तव्हांखे कॾहिं बेईमान चयो आहे? असां बि चऊं था ठीकु आहे तव्हां मोमिन हो, पर अॻिते अल्लाह ताला फरमाए थो वतुअज़्ज़िरूहु वतुवक़्क़िरूहु। ईमान जी निशानी त आहे त मुंहिंजे मुहम्मद करीम जी इज़त कयो, ताज़ीम कयो। तव्हां माना को थी बि चए मोदी साहब जहिड़ो तूं तहिड़ो मां। तव्हांजे ॻोठ जे वॾेरे खे को राॼ जो माण्हू चए दारे सजड़ो तूं तहिड़ो मां। थाणे जे सूबेदार खे चवे जहिड़ो तूं तहिड़ो मां।
ॾींहं जा तारा ॾेखारे छॾई मां ऑफिसर सरकारी मुझे कलम में ताकत आहे मां ऑर्डर कयां जीअं कयां तीअं वॾेरो जे राज मुंहिंजे इशारे ते हले बणा तुंहिंजे चवण ते कुती बि ॻाल्हि थी हले जहिड़ो मां तहिड़ो तूं अड़े जरिए आऊं तो जहिड़ो न आहियां तूं मां जहिड़ो न आहीं खलकल इंसान मिन तफावुतिन अल्लाह जो फ़ैसिलो आहे हर इंसान में फ़र्क़ु आहे हर इंसान खे मां तफ़ावत सां पैदा कयो आहे अदा जेकॾहिं वॾेरो राज वारे जहिड़ो न आहे राज वारो वॾेरे जहिड़ो न आहे रैयत वारो ऑफिसर जहिड़ो न आहे ऑफिसर रैयत जहिड़ो न आहे शागिर्द उस्ताद जहिड़ो न आहे उस्ताद शागिर्द जहिड़ो न आहे पीउ पुट जहिड़ो न आहे पुट पीउ जहिड़ो न आहे अरे पढ़े खे त चओ त अब्बा जहिड़ो तूं तहिड़ो मां चयो थी कॾहिं पीउ खे हरामी ॿार त चवंदो हिलाली कोन चवंदो ऐं मुंहिंजा दोस्त जेकॾहिं इन्हनि में फ़र्क़ु आहे त नबी ॿियो आहे उम्मती ॿियो आहे नबी ऐं उम्मती में फ़र्क़ु आहे नबीअ ते कलमो पढ़बो आहे ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह जेकॾहिं उम्मती बि नबीअ जहिड़ो हुजे हा त पोइ तोते बि कलमो पढ़णु जाइज़ हुजे हा ऐं मुंहिंजा दाशर अलाह हिदायत ॾेई चओ त नबी जुदा है उम्मती जुदा है हिकिड़ो आलिम हो शरफुद्दीन हुनजो नालो हो ये दूसरी पार्टी वारा भी मञीदा आहिनि उन्हनि जे मौलवियुनि बि लिखियो आहे इतरदुल विरदा शरह कसीदा बुरदा मौलवी जुल्फकार अली देवबंदी उन लिखियो आहे उर्दू में किताबा मौजूद आहे उन्हीं मौलाना शरफुद्दीन खे अधरंगो थी पियो हकीमनि हिन खे लाइलाज करे छॾियो जॾहिं लाइलाज थियो त सुको पियो हो घर में दिल में चई त हकीम त इलाज कोन था कनि अस्पतालूं बंदि आहिनि पर मदीने वारी अस्पताल खुलियल आहे आलिम त हुयो रात जो फरियादो थो करे अमिन तज़कोर जीरा निम्बिज़ी सलामी मज़ज त दम जरा मिन मुक़लतिन बेदमी मौलाया सल्ले व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम जोर से सुभान अल्लाह कम अबरात वसबम बिल्लम से राहत ही सुभान अल्लाह कम अबरात वसबम बिल्लम से राहत हो इन बुजुर्ग जो चवणा त केतिरा मूं बीमार ॾिठा केतिरा मूं मरीज़ ॾिठा उन मरीज़नि खे मुंहिंजे मुस्तफ़ा रुगो हथ जी तिरी घुमाई त चङा भला थी पिया ऐं अल्लाह जा हबीब मां बि तुंहिंजे दरगाह में फरियादी आहियां मुंहिंजी बीमारी ख़त्म थिए मौलवी ज़ुल्फ़कार अली देवबंदी इतरदुल विरदा में लिखे थो पियो जमल इहे हुन शेर पढ़िया ऐं राति जो सुम्ही पियो त मुंहिंजे हबीब करीम हुनखे ख्वाब में ज़ियारत कराई पाण फरमायऊं ओ शरफुद्दीन तुंहिंजे सदन ते मां मुहम्मद मदीने खां हली आयो आहियां तोखे चङो भलो फरमाया हुज़ूर हुन जे मथां पंहिंजो हथ मुबारक जो घुमायो त बीमारी ख़त्म थी वई ऐं पाण फरमायूं हिकिड़े पासे तुंहिंजो सद ते तुंहिंजी बीमारी ख़त्म थो कयां ॿिए पासे तो मुंहिंजी तारीफ़ कई आहे
कुछ त इनाम जाए मुस्तफा ये पाजे कुल्हन ता चादर लाहे उन जे बीमार जिस्म जे मथा खणी रखी आ सुबह जो उथे त चंगो भलो भी हुयो हा चादर भी पई हुई सभई जो सुभान अल्लाह जोर सां चओ सुभान अल्लाह शामीर देरे वारा तव्हां फतवा ॾियो हुन जो शेर हुन जो कसीदो हुन जी फरियाद मदीने वारे कबूल कई या न जे कबूल न कन हा त छो अचन हा कबूल न कन हा त छो उनखे चादर अता फरमाइन हा इन चादर जो मिलण अरबी में चादर खे चइबा बुर्द उन कसीदे जो नालो ई मशहूर थियो कसीदा बुर्दा चादर वारो कसीदो जो रसूलुल्लाह जे दरगाह में कबूल आ ॾाढे तो रसूलुल्लाह जे दरबार में उन्हीं में ही शेर भी आ चवे तो मुनज़्ज़हुन अन शरीकिन फी महासिनिही मुनज़्ज़हुन अन शरीकिन फी महासिनिही फजौहरुल हुस्न फीहे गैर मुनक़सिमी मौलाया सल्ले व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि इन्हीं शेर जी माना ॿुधाईंदो सामा इंशाअल्लाह ताला ईमान ताज़ो थी वेंदो आहे छा थो चवे मुनज़्ज़हुन अन शरीकिन फी महासिनिही ऐं मुंहिंजा हबीब तो में जेके अलाह खूबियूं रखियूं आहिनि न उन्हनि खूबियुनि में तू अकेलो आ तोसां केर बि भाई वारो आहे ई कोन मुनज़्ज़हुन अन शरीकिन फी महासिनिही फजौहरुल हुस्न फीहि गैर मुनक़सिमी जेको तोखे अल्लाह ताला हुस्न अता कयो आ ओ बि अहिड़ो हुस्न अता थियल जो रुगो तो वटि आ अहिड़ो कंहिं ॿिए वटि आहे ई कोन अला सही थो चवे अला ग़लति थो चवे शाह अब्दुल लतीफ इन जो वरी हिन नमूने तर्जुमो कयो आहे शाह साहब फरमाए थो अखियों में घमल्हार चो चो अखियों में घमल्हार सूरत तो हो जी सब जगमोया अम्मा आशा सिद्दीका खां रिवायत आ मुंहिंजा दोस्त मिश्किल में लिखी पई आहे अशफा फी हुकूकिल मुस्तफा में जवाहिरुल बिहार वारे भी आंदी आ पर शिफा सभिनि खां मुक़द्दम आ फरमाइनि था त अम्मा आशा हिकिड़े ॾिहाड़े राति जो घर में ॾीओ ॿारे नबी करीम जो पहिरियों थोरो फाटी पियो उहो सिबियो पियो पाण भर में वेठा कचहरी वेठे कयूं पंहिंजे कुंवार सां हेॾो कुंवार आहे हेॾो घोट आहे अम्मा बत्ती ते वेठी बाबूअ जो चोलो मुबारक सिबे कुदरत मुझे खुदा जी को लमको लोडो अचियो के दिया बिया मेण बतियूं थोरे लोडे ते विसामी नींदा हन बीबी साहिबा खां उहा मुंहिंजा दोस्त बत्ती बि विसामी वई ऐं विसामण खां पोइ तक में तो ये कई तो सुई बि किरी पई सॼे घर में मुंहिंजा दोस्त ऊंदाई थी वई फतबस्सम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे महबूब अजीजात थोड़ो मुर्किया जो थोड़ो मामूली दंद मुबारक ज़ाहिर था तो सजो घर रोशन थियो एतरे कदर जो अम्मा साण हुआ गुम कयल सुई खणी वरती सभई जो सुभान अल्लाह
अदा असां तुंहिंजा ख़ैर ख़्वाह आहियूं, तूं असांजो मुस्लमान भाउ सॾाए थो, असां तुंहिंजा दुश्मन कोन आहियूं, असां तोखे नसीहत कयूं था त मुड़ी वञ, पाण जहिड़ो न चओ, महबूब करीम अलैहिस्सलाम सां कुल्लो नसाह, हमसरी न कर, पंहिंजे ईमान खे बचाए। असां था चऊं त मुस्तफ़ा जी उम्मत वधे वधे, तू पाण खे खुटाईंदो पियो वञी। यादि रखजा, हिकिड़ो दफ़ो बि चई त नबी मां जहिड़ो आहे त तुंहिंजो ईमान चट थी वेंदो, का शइ तुंहिंजी न बचंदी। नबी तो जहिड़ो त कोन्हे, पर मूंखे ख़ुदा जो कसम आहे, मुस्तफ़ा 1.25 लख नबीअनि जहिड़ो बि कोन्हे। तो जहिड़ो त कोन्हे, पर 1.25 लख नबी उहे बि मुस्तफ़ा जहिड़ा कोन्हनि के, उन्हनि खां बि मुंहिंजे मुस्तफ़ा जो शान बि मथे आहे, त हुस्न बि मथे आहे, त कमाल बि मथे आहे, त मुस्तफ़ा जी सूरत बि मथे आहे, त सीरत बि मथे आहे। तू बड़ा न सवारी व्याजी हराम खाइण वारा, सॼो ॾींहुं कूड़ ॻाल्हाई, सॼो ॾींहुं किना कम करी, तुंहिंजे प्रकारनि खे ख़ुदा लिकायो वेठो आहे, तोखे पंहिंजा अफ़ाल सुझंदा हूंदा, तू तो चवी नबी मां जहिड़ो आहे। महबूब करीम जी ज़ात बाबरकात जो सहाबी जे घोड़े ते चढ़े ऐं उहो घोड़ो मुस्तफ़ा जे पुठियां हले ऐं असहाबी जे घोड़े जे पेरनि मथां मिटीअ जी दज़ उॾामे, मिटी जी दज़ उॾामे। अल्लाह ताला क़ुरान में फरमाए थो, वल आदियात दबहन फलमूरियात क़दहन फलमुगीरात सुबहन फअसन बिही नक़अन फवसतन बिही जमआ। अल्लाह ताला फरमाए थो त हबीब तो प्यारो आहे, पर हबीब जा प्यारा सहाबी जेके मुस्तफ़ा जे पोयां हलनि ऐं उहे सहाबी घोड़े ते चढ़ल, हो घोड़ो ड्रोड़ाइनि ऐं असहाबनि जे घोड़नि जे सुंभ मां मिटी उॾामे। मां अल्लाह खे उन मिटीअ जो बि कसम आहे। तुंहिंजे ॾींहुं पुछड़े बूथ जो कॾहिं ख़ुदा कसम खयो? हबीब सां निस्बत वारा सहाबी बि अल्लाह खे प्यारा। महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात कलमो पढ़ियो थी त मुड़ी वञे, बेअदबी खां मुड़ी वञे। अल्लाह ताला फरमाए थो, वतुअज़्ज़िरूहु वतुवक़्किरूहु। मां अल्लाह ताला तव्हांखे हुकुम थो फरमायां त मुंहिंजे महबूब जी ताज़ीम कयो, तौक़ीर कयो, इज़्ज़त कयो। मुंहिंजा दोस्तो, हज़रत सुल्तान महमूद ग़ज़नवी चओ सुभान अल्लाह, सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुल्तान महमूद ग़ज़नवी बादशाह ॾाढो नेक सालियो बादशाह हो। उन जो अयाज़ नौकर हो, गुलाम हो, वज़ीर हो। उन अयाज़ जे पुट खे पंहिंजे ख़िदमत में रखियो हुई। बाबा हंधड़ो मूंखे विछाए ॾिजां, मानी खाराइजां, मूंखे पाणी पीआरजां, हाज़िरी जो नौकर हुनखे करे रखियो हुई। अयाज़ सां ॾाढी मोहबत बि हुई। हिकिड़े ॾिहाड़े सुल्तान महमूद ग़ज़नवी सॾु कयो, ओ अयाज़ जा पुट। छोकिरो भॼंदो आयो, जी साईं बाबा पाणी पीआ। अयाज़ खे ॾुख थी पियो, वञ अॼु मुंहिंजे पुट जो नालो न वरितो थिए। ओ फलाणे जा पुट, पक बादशाह कावड़ियो। मोहब्बत जो धाॻो ॾाढो सन्हड़ो आहे। बादशाह खे पेरनि ते हथ रखी अयाज़ जो क़ुर्बान वञा, मुंहिंजे पुट खां कहिड़ी ग़लती थी आहे जो अवां जो नालो बि कोन वरितो। जो ओ अयाज़ जा पुट चयो अथव। सुल्तान महमूद चयो, न बाबा, का तुंहिंजे पुट ते कावड़ कान्हे, तो ते बि कावड़ कान्हे, पर मां मजबूर आहियां। अॼु मूंखे वुज़ू कोन हो, तुंहिंजे पुट जे मथां मुंहिंजे महबूब जो नालो आहे, तुंहिंजे बचड़े जे मथां रसूलुल्लाह जो नालो आहे। उन रसूलुल्लाह जे नाले पाक खे बिना वुज़ूअ जे वठंदे मूंखे शर्म पियो अचे। ऐं एॾो
मकबूल हो सुल्तान महमूद जो हिकिड़े मिस्कीन गरीब ते कर्ज हो रात जो मुस्तफ़ा करीम खे सॾड़ा कयई हुज़ूर पाक उनखे ख्वाब में ज़ियारत कराई पाण फरमायो छा ख़बर आ ते क़िबला मुते कर्ज आ कर्ज लहे कोन थो का दुआ कयो का मेहरबानी कयो महबूबन करीमन फरमायो सुबह जो मुंहिंजा सुल्तान महमूद गज़नवी खे सलाम ॾिजां तो जो कर्ज अदा करे छॾींदो उन मिस्कीन चयो क़िबला हू बादशाह हुआ मां मिस्कीन आहियां ऐं अव्हां जे ला सलाम ॾियासि ऐं उहो मूंखे चए बाबा का निशानी ॾे कूड़ा सलाम ठाहिया थी त पोइ मां त मारिजी वेंदुसि पाण फरमाइनि था सलाम ॾिजांसि ऐं चइजांसि त सुल्तान महमूद तो रोज़ानो सुम्हण खां अॻु में 90 दफ़ा 90,000 दफ़ा मुते दुरूद पढ़ी पोइ सुम्हंदो आहियां घणा हज़ार मेरा ॾाढे चओ 90,000 दुरूद पढ़ी पोइ सुम्हंदो आहियां पर सुल्तान महमूद कल्ह तोखां कमकार जे सोढ़ में इहो दुरूद पढ़णु विसरी वियो हो या निशानी लॻी त मूं मिस्कीन तोखे ॻाल्हि सची कई या रसूलुल्लाह जा सलाम क़बूल कजां सुबह जो हिन दरख़्वास्त लिखी बाबा सुल्तान महमूद खे चयो मूंखे घुराए मां ज़रूरी कम सां आयो आहियां बादशाह अॻे आदिल हा बादशाह हिनखे घुरायो तव्हां जीअं न मूंखे मोतबर करे मथे वेहारियो आहे ईअं बादशाह मथे तख़्त ते वेठो हो ॿी रइयत हेठि वेठी हुई ही सवाली अची अॻियां बीठो बाबा छा चवण आहे चई क़िबला रात मूंखे नबी करीम नियापो ॾिनो आहे त सुल्तान महमूद रोज़ानो 90,000 दफ़ा मुते दुरूद पढ़ंदो आ पोइ सुम्हंदो आ काल तोखां विसरी वियो हो कोन पढ़ियो हुई इहा निशानी लॻे त मूं मिस्कीन हुज़ूर जी ज़ियारत कई आ मुस्तफ़ा तव्हां ॾे सलाम मोकिलिया आहिनि क़बूल फरमायो सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम मुंहिंजा दोस्त सुल्तान महमूद अल्लाह चवनि था लथो हेठि लही वञी हेठि बीठो उन ग़रीब खे चई तूं कुर्सी ते वेही मूंखे रसूलुल्लाह जा सलाम ॾे सुल्तान हेठि लही आयो साम्हूं बीह रहियो उन मिस्कीन खे कुर्सी ते वेहारे के पुट कुर्सी ते वेही हाणे मूंखे मुंहिंजे आका जा सलाम ॾे मिस्कीन डिॼे बि पियो ॾके बि पियो पर हुन सलाम अर्ज़ कयो न जो अखियुनि ते मुंहिंजे हबीबनि जा सलाम हाणे हुकुम कर छा खपई जे क़िबला मुते कर्ज़ आहे जे घणो थी अलाए केतिरो ॿुधाई हुकुम कई हिन जे लाइ खज़ाना खोले छॾियो ऐं पंहिंजे वज़ीरनि खे चई जहिड़ी महिल बि अचे मंझंदि जो अचे राति जो अचे आदि जो अचे हिन जे लाइ दरवाज़ा मूंखे निंड मां बि उथारिजो हिन जे हथां मूंखे रसूलुल्लाह जा सलाम मिलिया आहिनि उनखे खज़ाननि मां माल ॾेई रवानो कयईं वज़ीर जेके चमचा हा उहे चवण लॻा साईं तव्हां हिकिड़े ॿाराड़ी जे ॼट जे चवण ते उनखे तव्हांखे कूड़ हयो त हुज़ूर जा सलाम ऐं 90,000 दुरूद पढ़ण जे लाइ टाइम खपे अब आया न अकेलो माण्हू सॼी राति पढ़े त मूंखे 90,000 कोन पढ़ी सघंदो सही असां त तव्हांखे जल्दी ॾिसंदा सुम्हणी खां पोइ सुम्ही पवंदा हिन तव्हां सां कूड़ हयो आहे छा चई ख़बरदार बसि कयो कूड़ कोन हयो आहे मूं हिकिड़े किताब में पढ़ियो आहे त फलाणो दुरूद अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदन मख्तलफल मिलवान इहो मुख़्तसर दुरूद आहे मां फलाणे किताब में पढ़ियो आहे त जेको बि माण्हू इहो हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ंदो उनखे 30,000 दुरूद जो सवाबु मिलंदो मां इहो रोज़ानो सिर्फ़ 3 दफ़ा पढ़ी सुम्हंदो आहियां 3 दफ़ा पढ़ी सुम्हंदो आहियां इहो 90,000 थी आहे हिन जे सलामनि मां ज़ाहिर थियो त दुरूद सचो आहे मुस्तफ़ा जो फरमान बि सचो आहे मां कॾहिं हिन जी तस्दीक कई आहे अल्लाह जे हबीब करीम वटि दुरूद क़बूल आहे मां पढ़ंदो आहियां 3 दफ़ा मूंखे 90,000 जो सवाबु मिलंदो आहे
अरे कुछ अदब धार, कुछ हया धार, कुछ मुझा दोस्त ख्याल कर। उम्मती नबी जो आहे सुभाणे वाणिया खिलंदई भेणा, भील मुंहिंजी वार खुलंदई, सिख खिलंदई त असां बि पंहिंजे ॿारनि खे मञींदा आहियूं। तूं पंहिंजे महबूब नबीअ लाइ दावा पियो करी त मूं जहिड़ो आहे? चओ त कहीं जहिड़ो न आहे। चओ तव्हां बि यारी रखी आहे छा? पुछो ई नथा, चओ त नबी सही कहीं जहिड़ो न। ज़ोर सां चओ नबी कहीं जहिड़ो। सभिनि खां मुंहिंजो महबूब निरालो आहे। मुंहिंजे हबीब करीम रा अल्लाह ताला फरमातो वतो अज़रूह वतो वक़्तिरूह। उन मुंहिंजे हबीब जी ताज़ीम कयो, इज़त कयो। वतो सब्बिहूहु बुकरतम व असीला। उन सां गॾु मां अल्लाह जो हम्द सना बि कंदा कयो ऐं मुंहिंजे मुस्तफ़ा जा दुरूद सलाम बि पढ़ंदा कयो। बुकरतम व असीला, सुबुह हुजे शाम हुजे ज़ुबान ते या रसूल अल्लाह जो नारो। इंशाअल्लाह ताला ख़ुदा जो हबीब तव्हां असांजी क़यामत में शफ़ाअत फरमाईंदो।